पिछा में ठहंदड़ पब्लिक स्कूल के 21 साल गुज़री विया, जंहिंजो कमु मुकमल न थी सघियो आहे। शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल 50 एकड़नि ते ठहंदड़ पब्लिक स्कूल जो कमु रोड़ड़े जो शिकार। स्कूल जी बिल्डिंग अंदर सिरूं लोहो समेत क़ीमती सामान बि ग़ाइब थी वियो आहे। बिछा खे मिलंदड़ पब्लिक स्कूल जो कमु 2003 में शुरू थियो, जेको 2007 में कंप्लीट थी करे क्लास हलाइणा हुआ। अफ़सोस जंहिंखे 21 साल गुज़री विया आहिनि, जंहिंजो कमु मुकमल न थी सघियो आहे। नौजवान शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। अहिड़े अमल ते शहर जे सियासी समाजी अॻवाननि मक़ामी शहरियुनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त ख़ुददार पब्लिक स्कूल जो रहियल कमु जल्द मुकमल कराए क्लास हलाए वञनि, त जीअं नौजवान शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बची सघे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।